पीर सैयद मोहम्मद शाहिद अली शाह जिलानी अल बागदादी मेंबर मरकजी रोए तलाल कमेटी पाकिस्तान जी अगवानी में रूहानी मरकज लोहे साहिबान घोटकी खां पाक फौज जी हिमायत में रैली कढी वई। रैली में मुरीदन अकीदतमंदन ऐं शेरन वॾे अंग में शिरकत कई ऐं पाकिस्तान जिंदाबाद पाक फौज जिंदाबाद जा नारा हया। उन मौके ते रैली खे खिताब कंदे डॉक्टर पीर सैयद मोहम्मद शाहिद अली शाह जिलानी अल बागदादी चयो त पाकिस्तान जी फौज जे तहफ़ुज़ लाइ लाज़वाल कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जंहिंखे असीं ख़राज तहसीन पेश करियूं था। हिन चयो त 9 मई जे वाक़े जी सख़्त मज़म्मत करियूं था ऐं जिन इहो ॾोह कयो आहे इन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। हिन वधीक चयो त जमात पंजतनिया अल कादरिया पाकिस्तान जी तरफ़ खां रैली इनका थी आहे। 9 मई ते जेके भी हालात थिया उन्हनि जी असां मज़म्मत करियूं था पिया ऐं पाकिस्तान सां ऐं पाक फ़ौज सां गॾु असां आहियूं, शाना बशाना खड़िया आहियूं। इंशा अल्लाह ताला ज़वजल पाकिस्तान असांजो मुल्क आहे ऐं पाकिस्तान जी ख़ातिर असां पंहिंजे जिस्म जी बूटी भी करवाए सघूं था पिया। त असां कॾहिं बि जेसीं ताईं ज़िंदा आहियूं पाकिस्तान ते आंच न अचणु ॾींदासीं। हज़रत इमाम आली मक़ाम सैयद शुहदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फ़रमान आहे त वतन सां मुहब्बत मोमिन जी निशानी आहे। त यकीनन उहो ही इंसान कामयाब आहे जेको पंहिंजे वतन अज़ीज़ मुल्क सां पाकिस्तान सां मुहब्बत रखे थो ऐं सरहदनि जी मुहाफ़िज़ पाक फ़ौज सां मुहब्बत रखे थो। ऐं असां पाक फ़ौज जेतिरा भी जवान शहीद थिया नी उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था या पाकिस्तान जी तमामु सिक्योरिटी फोर्सिस जी जेतिरा भी जवान शहीद थिया नी उहे चाहे पुलिस हुजे या रेंजर्स हुजे या पाक फ़ौज हुजे असां उन्हनि खे सलाम पेश करियूं था पिया। ऐं ही दरबार आलिया लोई साहिबान शरीफ़ खां रैली आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी जमात रूहानी पंजतनिया अल कादरिया पाकिस्तान आहे जंहिंमें अॼु दारुल उलूम मदरसा सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खां ही रैली निकिती आहे। इहा पाकिस्तान सां इज़हार मोहब्बत जी ख़ातिर निकिती आहे ऐं पाक फ़ौज सां वफ़ाए अहद जे लाइ निकिती आहे। ही भी चाहियूं था पिया त जेके भी सियासी इख़्तिलाफ़ात आहिनि इन्हनि खे ख़तमु करे पाकिस्तान में हिकिड़ो अमन पसंद माहौल पैदा कयो वञे। ॾिसो जॾहिं असां महांगाई वधी वई तॾहिं भी असां न उथियासीं, पर जॾहिं पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी फ़ौज जे ख़िलाफ़ कंहिं ॻाल्हायो त असां बीठा आहियूं पाकिस्तान जी फ़ौज सां शाना बशाना। इंशा अल्लाह ताला ज़वजल आख़िरी दम ताईं पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु हूंदा। मुर्शिद करीम बाबा सईं शाहिद अली शाह जिलानी अल हसन वल हुसैनी बगदादी जे हुक्म सां जमात पंजतनिया इंटरनेशनल पाकिस्तान जे तरफ़ां दारुल उलूम मदरसे सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खां कढूं था पिया। इंशाअल्लाह असां पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु आहियूं। जॾहिं भी ॾुखियो वक़्तु ईंदो जॾहिं हुकुम कंदी असांजो क़ादरी फ़क़ीर मुर्शिद करीम जे हुकुम ते पाकिस्तान जी फ़ौज सां क़दम क़दम ते गॾु हूंदो इंशाअल्लाह। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।